वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं, पर को कॉलर आहे उनखे बि शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो सलाम वालेकुम जी, केरु था ॻाल्हायो, किथां? हैदराबाद मां मीना ॻाल्हायां थी। वॾी महिरबानी। मीना, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? जी डॉक्टर साहब, हाणे शुगर जे लाइ ॿुधायो न। हाँ, तव्हां सवाल कयो, छा पुछणु था चाहियो? हा, मूंखे इहो पुछणो आहे त शुगर ते कंट्रोल कीअं कजे। ठीकु आहे, ॿियो को सवाल आहे तव्हांजो? जी न, महिरबानी। वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु डॉक्टर साहब ॾाढो अहम सवाल आहे। त शुगर हमेशह हेठि मथे थींदी रहंदी आहे, उनजा सबब इहे आहिनि त जेको माण्हू शुगर जे मर्ज़ में मुब्तला हूंदो आहे उहो एहतियात घटि कंदो आहे, त कंट्रोल कीअं कजे? ॾाढो अहम सवाल आहे, बल्कि अहम तरीन सवाल आहे इन हवाले सां। पर उन जो जेको कंट्रोल जो बेस्ट वे आहे उहो इहो आहे त पंहिंजे खाधे खे कंट्रोल करिणो आहे, जीअं डॉक्टर चवे। हा, उन में हिकिड़ो पूरो चार्ट ठहियलु मिलंदो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो खाधे खे कीअं डिवाइड करे खाइणो हूंदो आहे। असां वटि हिकिड़ो अहम जेको हिकिड़ो तरीक़ेकार आहे, असां 3 वक़्त यकी मानी खाईंदा आहियूं, नाश्तो, वरी 2 पहरनि जी, वरी राति जी मानी। त शुगर में आमतौर सां इन खे डिवाइड करे छॾिबो आहे 6 या 7 हिसनि में, कहिड़ी शइ केॾी महिल खाइणी। हा, पोइ उन में इहो खाधो, ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे? ॿियो पंहिंजी दवा अगरि तव्हां जेका इस्तेमालु कयो था उहो बिल्कुलु टाइमली कयो। ऐं पाण वटि टेस्ट करण जो जेको अॼुकल्ह आलो आहे, ॾाढो सस्तो ऐं आसान थी वियो आहे, उहो बि पाण सां मौजूदु आहे। उन सां पंहिंजो पाण खे दवा में नागो न कजे, तमामु अहम तरीन ॻाल्हि आहे। दवा में नागो थींदो त पोइ त ज़ाहिर आहे। हिकु कॉलर असां सां गॾु ॿियो बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी, छा पुछंदो? डॉक्टर साहब तव्हांजी मार्फत माना इहो साईं खां गुज़ारिश कयूं त घोटकी में बि असां सिविल अस्पताल आहे, कंहिं कम जी कोन्हे, DHQ आहे, कंहिं कम जी कोन्हे, डॉक्टर जो पगार वॾियूं खाइनि था, ग़रीब माण्हू खे का तकलीफ़ कोन्हे, बजट गवर्नमेंट अचे। हेलो, शायदि कॉल ड्रॉप थी। हिकिड़ी आम शिकायत आहे, थोरो हिन ते ॻाल्हाईंदासीं हिन जी, या त भई उते असां वटि डिस्ट्रिक्ट में डिस्ट्रिक्ट अस्पताल बि आहे, बेसिक हेल्थ यूनिट बि आहिनि, रूरल सेंटर बि आहिनि, माशाल्लाह डॉक्टर बि आहिनि, गवर्नमेंट बजट बि ॾिए थी, पोइ उते ओतिरी ख़िदमत नथी थिए। डॉक्टर साहब छा चवंदो? असल में छो, छा असां डॉक्टर में का कोताही आहे? हा, न, असां इहो मिन हैसुल क़ौम असां हिन ॻाल्हि खे वठूं, मुआशिरे जे तौर ते वठूं, त मुआशिरती तौर ते असां असल में जेको असांजो नंबर 1 हेल्थ सीकिंग बिहेवियर उहो ॾाढो क्वेश्चनेबल थी वियो आहे। ॿियो वरी असांजे ज़हन में इहा शइ वेही रही आहे त हीअ ख़ैराती अस्पताल आहे। जॾहिं त इहा ख़ैराती अस्पताल कोन्हनि, इहे 100% असांजे ई ॾिनल टैक्सिस सां, हा, असांजे भले जे लाइ, ठीकु आहे। गवर्नमेंट जेको पघार असांखे ॾिए थी, उहा पघार बेसिकली उन टैक्सिस मां जमा थी इस्तेमालु थिए थी। माना आम माण्हुनि जी शिकायत आहे त उते असांखे सुठियूं सहूलियतूं नथियूं मिलनि। उन्हनि आम माण्हुनि खे इहा शिकायत खणी उन जा जेके उन उते जेके वॾा वेठा आहिनि उते वञणु घुरिजे, ताईं वञनि नहीं, बार बार वञनि, जीअं उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं मिलणु घुरिजनि। हिकु ॿियो बि कॉलर आहे असां सां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, के साईं असांखे अर्ज़ु करिणो आहे। नालो ॿुधायो, किथां थो ॻाल्हाए? टीवी जो आवाज़ घटि कर। घोटकी मां ॻाल्हायां थो। घोटकी मां असां शुगर जा पेशेंट हूं जी, ब्लड प्रेशर भी आहे। हा, और यो सी भी हुयो, उन जो भी कोर्स करायोसीं, कुछ फालिज जो भी असर आहे, कुछ तबियत खपा अपसेट रहंदो आहे। डॉक्टर साहब सां मशवरो। छा पुछण था चाहियो तव्हां? साईं को घुमण जे टाइम जे मथे ते को बार हुजे, हली न सघे, हाणे इहो असां कंदा बि इंसुलिन पिया हूं। ठीकु आहे। हा, एडवांस गोरी आहे जेको ब्लड प्रेशर 2 उहे वठंदा पिया हूं, सोलट प्लस 2 वठंदा पिया हूं। ठीकु आहे। ॿियनि बीमारियुनि जो AC वग़ैरह जो इलाज कराए छॾियो अथव? अरे उहो कराची डॉक्टर साहिब पास को करायोसीं, उहो ठीकु थी वियो। ठीकु आहे। हाणे तव्हां सम्झो था त तव्हांजी शुगर ऐं ब्लड प्रेशर अञा नॉर्मल कोन्हे? ब्लड प्रेशर नॉर्मल रहंदो आहे, शुगर अञा नॉर्मल नथो रहे। शुगर नथी रहे न? ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾिजो, वॾी महिरबानी। जैसे मल्टीपल जेके बीमारी, शुगर भी आहे, ब्लड प्रेशर भी, C जो उन्होंने इलाज भी करायो कराची में, त हाणे शुगर उन्हनि जी नॉर्मल नथी रहे, किथे ग़लती थी थिए? हाणे शुगर में जेका अहम ॻाल्हि आहे असां इहा आहे त जेका टाइप्स ऑफ इंसुलिन आहिनि उनजो जेको डोज़ेज आहे अहम तरीन ॻाल्हि आहे। ऐं उन लाइ ज़रूरी कोन्हे त कंहिं तमामु घणे एक्सपर्ट माण्हू वटि, कंहिं आम डॉक्टर खां पुछी, कंहिं सुठे जनरल फिज़िशियन वटि या GP वटि बि वञनि त उहो उनजो जेको डोज़ आहे इंसुलिन जो, उहो मुक़ररु तरीक़ेकार हिननि खे सही तरह सम्झाए छॾींदो, त पोइ इहो कंट्रोल थी वेंदी। केॾी महिल केतिरी हणणी आहे, कहिड़ी टाइप जी हणणी आहे, अगर वो हिननि खे ॿियो खाधनि में बि एहतियात करणो पवंदो। खाधनि में अहम तरीन ॻाल्हि इहा आहे, मिठी शयूं न खाइणी पवंदियूं त जीअं शुगर में जेका खाधनि में एहतियात कोन 40 खां 50% जेके असांजी बीमारियूं आहिनि उन्हनि खे असां काफ़ी घटि करे था सघूं सिर्फ़ु खाधनि जे करे, सिर्फ़ु खाधे ऐं नॉर्मल ज़िंदगी गुज़ारणु। ठीकु आहे, असां हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम।
हेलो अस्सलाम वालेकुम। सलाम जी साईं, सर रज़ा असांजो नालो ॿुधायो किथां प्यार छा पियो ॻाल्हायां बाडर खां। वॾी महिरबानी, छा पुछंदो? सर रज़ा त हेपेटाइटिस सी आहे मूंखे, जेको मूं अॻु में कोर्स करायो त 3 टीका लॻा त उन में जेको आहे सो कॉल ड्रॉप थी वई। ॾाढो ज़बरदस्त सवाल। हेपेटाइटिस सी आहे, कोर्स हुनजो मुकमल थिए थो, केतिरो आहे, शायदि 3 टीका लॻा, उन खां पोइ छा थियो? पर हेपेटाइटिस सी जो इलाज खे थोरो ॿुधाए छॾियो कीअं? हेपेटाइटिस सी जेको आहे इन में जेका अहम तरीन ॻाल्हि इहा आहे उहा इहा आहे त सिर्फ़ु इलाजु न कराइणो हूंदो आहे, बल्कि इन इलाज में आइडेंटिफाई शुरू में इहो थियणु घुरिजे त जंहिं टाइप जी इहा हेपेटाइटिस सी आहे उन टाइप जो इलाज थिए। इलाजु उनजो केतिरो मुमकिन आहे, छा त इन में जेको आहे यानी कि कामयाबी जो जेको चांस केतिरो आहे उहो घटि आहे। अच्छा, त पोइ उहो आइडेंटिफाई थियण खां पोइ जेॾी महिल उहो कोर्स लॻी थो वञे ऐं पूरो थो थी वञे त पोइ उहे उन में चांसिस 80 खां 90% ताईं त उहो ठीकु थी सघे। हिकु ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं। जी साईं, केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु, किथां पिया ॻाल्हायो? साईं मां खैरपुर मां थो ॻाल्हायां, मोहम्मद रफ़ीक साईं। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मूंखे साल थी वियो आहे, खंघि नथी चढ़े पई। अच्छा, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? साईं मां आगा खान में बि ॾेखारियमि डॉक्टर खे, उन मूंखे जेको आहे दवा हिकिड़ो ॾिनी शरबत खंघि मतिलबु इन टेबलेट ॾिनी, पर फ़ाइदो उन मां कुझु न आज ई तुर पियो, वरी मूंखे साॻी मतिलबु जेको तव्हां को सिगरेट पियो था? तव्हां सिगरेट पियो था? साईं को नशो न मां न कंदो को नशो। उमिरि घणी आहे तव्हांजी? सर मुंहिंजी 55। अच्छा, कमु छा कंदा आहियो? मां सर सर्विस आहे जी, सर्विस आहे। गवर्नमेंट जॉब। अच्छा, तव्हांखे टीबी जूं या दमे जूं के टेस्टूं करायूं आहिनि? सर दमो त कोन ॾिनो, पर डॉक्टर जेको आहे सो मूंखे हो जेको पंप मूंखे ॾिनो त जी थोरी खंघि थिए करे करे तव्हां इस्तेमालु कंदा कयो, न त न। अच्छा, न टीबी वग़ैरह जी तव्हां टेस्टूं करायूं आहिनि? हाँ, टीबी मूंखे 2010 में थी, पोइ इहा बि इलाज करायो, एक्सरे बि करायमि, त उन में पोइ मूंखे टीबी न रसियो। अच्छा, जॾहिं तव्हां पंप इस्तेमालु कयो त पोइ खंघि छॾे थी वञे? न, पोइ बि थिए थी, रहे थी पई मूंखे। ठीकु आहे, तव्हां पुछो था खंघि कीअं ख़तमु थिए, इहो ई सुवालु आहे न तव्हांजो? हाँ सर, इहो मां छा कयां, मूंखे छा करणु खपे? बिल्कुलु डॉक्टर खां पुछो था। वॾी महिरबानी तव्हांजी। त ॾाढो तफ़सीली मां बि उनखां जेका असां इन्वेस्टिगेशन कईमांसि त खंघि जॾहिं साल पूरो, जॾहिं असां वटि हिकिड़ो कंसेप्ट आहे त महीने खां वधीक जॾहिं खंघि इलाज जे बावजूदि बि रहे त असां मुश्किल कंदा आहियूं त का फिफड़नि जी बीमारी आहे। साल थी वियो आहे, आखां जहिड़ी अस्पताल में बि ॾेखारियईं, खंघि छो नथी चढ़े, छा थी सघे? हा, त इन जे पोयां बि जीअं तव्हां थोरी देरि पहिरीं ॿुधायो त इहो एलर्जी ओरिएंटेड खंघि आहे। अच्छा, एलर्जी यानी कि जेको आहे एज़ अ सेकेंडरी इन्फेक्शन हिननि खे चेस्ट जो प्रॉब्लम थी वेंदो हूंदो। बेसिकली गलो ख़राबु थियणु, खंघि थियणु, साह जी नाली में को उनखे आहे में का इरिटेशन थियणु ऐं गलो हमेशह बंदि रहणु, चोक रहणु, वो को न को ॿ ॻाल्हियूं हूंदियूं। माना हिन अहिड़ी एलर्जी जेका अञा सुञाणी न सघिया। हा, उहा एलर्जी आइडेंटिफाई थींदी, जेको इहो पंप हिननि ॿुधायो इहो हिननि खे टेम्पररी रिलीफ त ॾेई छॾींदो हूंदो ऐं उहो सुठो आहे, इस्तेमालु करे छा करे कंहिं सुठे एलर्जी वारे डॉक्टर खे ॾेखारे? बिल्कुलु, एलर्जी आइडेंटिफाई या त पाण करण जी कोशिशि बि करे, जीअं ख़बर पइजी वञे त छा आहे त उन खां बचाव करे सघे माण्हू, न त पोइ कंहिं एलर्जी डॉक्टर खे ॾेखारे, जेकॾहिं पोइ उनजो थी वञे त पोइ ऑटोमेटिकली उहो अगरि टीबी तव्हांजो कोन्हे त को न, इन करे जो उन में पोइ ॿिया सभु ॿिया बि उन सिम्पटम्स आहिनि। ठीकु आहे, हिकु ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सर, अर्ज़ हो मुंहिंजो हेपेटाइटिस सी जे बारे में। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदो? 3 टीका 4 लॻनि था त मुंहिंजी एसजीपीटी वधी थी वञे, सर इहो छा मसइलो आहे हिन सां? अच्छा, जॾहिं टीका लॻनि था त वधी थी वञे एसजीपीटी? जी सर। जॾहिं टीका ख़तमु था कनि त घटी थी वञे? जी सर, न सर, टीका 2-3 लॻनि था त वधी थी वञे, एलएफटी में जेको आहे सो हीट जे न, जेको जंहिं डॉक्टर तव्हांखे ॿुधायो त हेपेटाइटिस सी जा टीका लॻायो, उनखे तव्हां ॿुधायो इहा ॻाल्हि? हाँ सर, उन छा डॉक्टरनि बंदि कया, लाड़काणे में इलाज वरितो न, पोइ उन छा चयो तव्हां टीका बंदि करे छॾियो? हाँ सर, बंदि करे छॾियो। पोइ हाणे तव्हां को इलाज वठो पिया या न पिया वठो? न सर, बसि उहो जेको आहे सो ॾियनि था टिकी कैप्सूल, उन खां बाद में चयो अथनि त टीका तव्हांजा शुरू कंदासीं, हाणे थधियूं बि आहिनि। हा, उहो जेको आहे सो इन करे अञा त शुरू कोन था। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदा, वॾी महिरबानी। साईं जो सर शायदि फ़ोन कटिजी वई। उहा ई ॻाल्हि साईं, जॾहिं हेपेटाइटिस सी जो जॾहिं इलाज शुरू थिए थो, जॾहिं असां टीका लॻाइणु शुरू कयूं, छा एसजीपीटी वधंदी आहे? असल में ॾिसो, इहो डिपेंड थो करे इंडिविजुअल केस ते। हा, ज़ाहिर आहे हर माण्हू जो पंहिंजो केस आहे। छा त असां वटि उमूमन जीअं असां पहिरीं बि इहा ॻाल्हि कई त मरीज़ जेॾी महिल अचनि था त उन्हनि जो लिवर ऑलरेडी एॾो इफेक्टेड हूंदो आहे, एतिरो बीमार हूंदो आहे, हा, जो दवा जा असरात बि ओतिरा न थी सघंदा आहिनि। पोइ उन में हिकिड़ो जेको असां वटि टूल आहे या हिकिड़ो तरीक़ेकार आहे, उहो त वायरल लोड ऐं जीअं चयो त उनजो जीनो टाइपिंग करे असां आइडेंटिफाई कंदा आहियूं त इन जो क़िस्म छा आहे, नंबर 1। नंबर 2, जीअं चयो वियो त लिवर शायदि ओतिरो सही फंक्शन न पियो करे, त
त जेको इलाज जो फ़ाइदो आहे उहो न पियो थिए उहो ओतिरो न हिनखे छा करणु घुरिजे हिन तरीक़े में मतिलबु साईं जे केस में मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त साईं जो जेको वायरल लोड आहे ऐं जीनो टाइपिंग आहे इहे 2 शयूं आइडेंटिफाई अगरि कयूं वञनि ऐं पोइ उन जे हिसाब सां जिन बीमारियुनि में ईअं थींदो आहे त दवा जो असरु ओतिरो असांखे रिक्वायर्ड न मिलंदो आहे त पोइ उन जे डोज़ खे असां टेपर डाउन करे आहिस्ते आहिस्ते वधाईंदा आहियूं ऐं उन सां गॾु इहो बि ॾिठो वञे अॼुकल्ह असां वटि तमामु सोफिस्टिकेटेड क़िस्म जा अची विया आहिनि तरीक़ेकार जिन में असां लिवर जी बाक़ाइदा टोमोग्राफी करे ऐं आइडेंटिफाई करे सघूं था त लिवर जी छा करे अधु छा करे कंहिं डॉक्टर ॾे वञे हा जिते बि उते जेको सेंटर आहे लाड़काणे में असांजो मौजूदु आहे हा उते वञे ॿीहर टेस्ट कराए पोइ उन जे हिसाब सां पंहिंजे इन डोज़ खे आल्टर कराए घटि करे थोरो वधाए त जीअं उनखे कंट्रोल करे एसजीपीटी अच्छा डॉक्टर साहब टाइम बि ख़तमु थियण वारो आहे ज़ाहिर आहे हर कंहिं माण्हू जी पंहिंजा मसइला आहिनि उहे असां तव्हां खां पुछनि था खाधनि में असां कहिड़ी बैलेंस डाइट छा आहे पहिरीं इहो ॿुधायो असांजी मुकमल जेको खाधो छा आहे उहे 2-4 शयूं ॿुधायो हा जेके अहम तरीन ॾिसो जेको स्टैंडर्ड अगरि तरीक़ेकार ॾिठो वञे त उन में 3 जेके हिसा आहिनि प्रोटीन आहे कार्बोहाइड्रेट्स आहे ऐं ॿिया जेके एडिशनल मिनरल्स आहिनि विटामिन्स आहिनि प्रोटीन आहिनि इहे सभु अचनि माना इहे खाधे में शामिल हुजनि ऐं खाधे खे असां हिसनि में डिवाइड करियूं हा ज़रूरी कोन्हे त असां हिकिड़ो हर वक़्तु मतिलबु नाश्तो पेट भरे कयूं ऐं वरी पोइ 2 पहरनि जी मानी बि पेट भरे खाऊं ऐं राति जी बि खाऊं असांखे ॾिसणो इहो पवंदो त असांजो इनपुट जेको आहे उहो तक़रीबन मतिलबु 4000 खां 1200 खां वठी 2400 कैलोरीज़ ताईं रहणु घुरिजे आम हिकिड़ो स्टैंडर्ड माण्हू यंग माण्हू जे लाइ पर पोइ उहो वेरी कंदो आहे ॿारनि में डिफरेंट आहे वॾी उमिरि में डिफरेंट आहे तंहिंजे करे को हिकिड़ो स्टैंडर्ड असां हुनखे मुक़ररु नथा करे सघूं पर खाधो हिकिड़ो जेका अहम तरीन ॻाल्हि आहे उहो इहो आहे त गिह जो जेको इस्तेमालु आहे उहो घटि थियणु घुरिजे तमामु घटि अच्छा इहो अची वियो हिकिड़ो त खाधो सफ़ाई जो कहिड़ो रोल आहे असांखे बीमारियुनि खां बचण जो हा त सफ़ाई जो तरीक़ेकार इहो आहे त अगरि असां वटि मुमकिन हुजे त ॾींहं में हिकिड़े दफ़ा असांखे वेंझणु जेको आहे जिस्मानी तौर ते उन खां पोइ इहो आहे त जीअं मूं रूल ऑफ 8 जी ॻाल्हि कई त तव्हां मेंटली बि रिलैक्स रहो पाण खे रिलैक्स ज़हनी तौर ते जिस्म जी सफ़ाई तव्हांजी हुजे नह कटणा आहिनि टाइम ते वार कटजनि सफ़ाई सुथराई रखिजे ॾंद साफ़ कजनि मुंहुं साफ़ कजे नक साफ़ कजे हूअं असां अगरि नमाज़ पढ़ूं था त वुज़ू जे तरीक़े सां असांजी सफ़ाई सुथराई थींदी थी रहे घर साफ़ पायूं कपिड़ा पाणी खाधो बि साफ़ सुथरो हुजे खाधो तमामु ज़रूरी आहे पाणी खे बॉइल करणो आहे बॉइल जेको आहे घटि में घटि 22 मिंटनि ताईं उहो हायर उन ते टेम्परेचर ते बॉइल थिए त उनखे पोइ बॉइल्ड चइबो त असां वटि इहो आहे त जीअं उॿरणु शुरू थो थिए असां सम्झूं था त हीउ बॉइल थी वियो आहे पाणी जेको आहे साफ़ु सुथिरो हुजे ढकियलु हुजे रखियलु घणे वक़्त जो न हुजे हुन में जेकॾहिं बीमारी थिए त फौरन ऐं बीमारी जीअं ई थोरी सी हल्की सी बि महसूसु थिए असां वटि मसइलो इहो ई आहे त असां डॉक्टर सां उन महिल राब्तो कंदा आहियूं जेॾी महिल सफ़ा नाक़ाबिले बर्दाश्त डॉक्टर साहब मैसेज छा हूंदो मैसेज में 2-4 शयूं बहितर ॿुधायो मैसेज अहम तरीन मैसेज मुंहिंजे पंहिंजे हिसाब सां आहे त असां पंहिंजे खाधे खे बैलेंस जीअं असां चयो ठीकु आहे रखूं निंड प्रॉपर कयूं पंहिंजे माहौल खे साफ़ु सुथिरो रखूं जिस्मानी सफ़ाई खे अहम हीअ 4-5 ॻाल्हियूं अगरि असां ऐं उहा ई तकलीफ़ अगरि थिए थी त फ़ौरन मतिलबु बजाए हिन जे इंतज़ारु कजे फ़ौरन कंहिं डॉक्टर सां हुनजो राब्तो करे शुरू में ई हुनजो इलाजु कराए वठंदासीं त उहा वधंदी कोन ऐं असांजी ज़िंदगी बहितर गुज़रणी वॾी महिरबानी डॉक्टर सुलेमान ओठो साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां सां नाज़रीन डॉक्टर सुलेमान ओठो असां सां गॾु जेके तव्हांजे सवालनि जा जवाब ॾिए ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकॾहिं असां 4-5 शयुनि जो ख़्यालु करियूं पंहिंजे जिस्म जी सफ़ाई जो ख़्यालु करियूं पंहिंजी घर जो पंहिंजे माशरे जो पंहिंजे इन्वायरमेंट जो ख़्यालु कयूं उन सां गॾु खाधो असांजो साफ़ु सुथिरो ऐं बैलेंस हुजे पाणी बि साफ़ु हुजे त असां हिन बीमारियुनि खां बची सघूं था ऐं जेकॾहिं का थोरी घणी बीमारी त फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे ॾेखारियो जेकॾहिं डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि जा अमल कयो त बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़ अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर हाज़िर आहे नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर हिते असां वटि ईंदा आहिनि जेके उन बीमारी बाबति तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदा अॼु जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिहत
सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि? छा असां कहिड़ियूं ग़लतियूं कयूं था जो असां बीमार थी था पऊं, या असां कहिड़ी कोताही कयूं था त जेकॾहिं बीमारी थोरी आहे उहा वॾी थी वञे पोइ उहा लाइलाज थी वञे? थोरो कोशिशि कंदासीं त सेहतमंद तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण जा कहिड़ा तरीक़ा असां इख़्तियार कयूं, खाधनि में कहिड़ो एहतियात कयूं, सफ़ाई कीअं कयूं, जेकॾहिं मौसम चेंज थी थिए, जीअं गर्मी आहे त कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि, हाणे सर्दी शुरू थी आहे ॾाढी त असांखे कहिड़ा तरीक़ा इख़्तियार करणु घुरिजनि जे असांजा ॿार, असां पाण या असांजा वॾी उमिरि जा जेके बि असांजा आहिनि उहे बीमार न थियनि? छो त हिकु त आहे तरीक़ो त बीमारी खां बचाव, जेकॾहिं बीमारी खां एहतियात कयूं, बीमारी न थियूं त डॉक्टर वटि ई न वञिणो पवंदो। पर जेकॾहिं एहतियात में असां किथे कोताही था करियूं, जेकॾहिं बीमारी थिए थी त उहा वरी केतिरो जल्दी उनजो इलाजु थिए, उनखां कीअं बची सघे थो, त असां कोशिशि कंदासीं त बीमारी खां बचण जा हर मौसम में हर तरीक़े सां उहे कहिड़ा तरीक़ा आहिनि। तव्हां बि फ़ोन करे असां सां शामिलु थी सघो था, पुछी सघो था त सफ़ाई न हुअण जे करे कहिड़ी बीमारी थी सघनि थियूं, थधि जे करे कहिड़ी बीमारी थी सघनि थियूं, खाधनि में जेकॾहिं बेरहरा बि हुजे त कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं, ऐं उन्हनि ते असांजा जो मौज़ूज़ महिमान तव्हांखे जेको सुञाण ॾींदा, अॼु असां कोशिशि कंदासीं त सेहतमंद तरीक़े सां ज़िंदगी कीअं गुज़ारणु घुरिजे। ऐं इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे नाले वारे डॉक्टर सुलेमान उठो, जेके पाण पब्लिक हेल्थ फिज़िशियन आहिनि, ऐं डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सेहतमंद ज़िंदगी कीअं गुज़ारिजे। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहब खां सुवाल पुछिजो। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर सुलेमान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सां हूअं त मां कोशिशि कंदो आहियां हमेशह कंहिं न कंहिं बीमारी ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर कुझु मसइला इहे हूंदा आहिनि त जेकॾहिं असां एहतियात न कंदा आहियूं त बीमारियूं में मुब्तला थी वेंदा आहियूं। सेहतमंद ज़िंदगी गुज़ारण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि त असां बीमारी न थियूं? तव्हां तमामु अहम ॻाल्हि अॼु आइडेंटिफाई कई आहे या उन ते ॻाल्हाइण जो तव्हां ॻाल्हाइण लाइ मूंखे घुरायो आहे। त हिकिड़ो अहम ॻाल्हि इहा आहे त जीअं असां मेडिसिन में चवंदा आहियूं त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। माना पंहिंजो पाण खे अगरि असां सुठे नमूने बीमारियुनि खां बचायूं त अहम ॻाल्हि इहा त बीमारी न थींदासीं। अगरि बीमारी इलाज जी ज़रूरत ई न पवंदी, इलाज जी ज़रूरत ई ठीकु आहे। छा त इलाज वारी ॻाल्हि त वरी पोइ अॻे स्टेप में जीअं तव्हां चयो त अगरि जल्दी सां उनजो तुर्त इलाज थी वञे त उहा तकलीफ़ तमामु घटि थी वञे, तमामु जल्दी माण्हू सेहतमंद थी वञे। पर उनखां बि पहिरीं अहम ॻाल्हि इहा आहे त माण्हू जेका ज़िंदगी गुज़ारे उहा सेहतमंद तरीक़े सां गुज़ारे। त उन सेहतमंद तरीक़े जे लाइ जीअं तव्हां चयो त मौसमी असरात, सफ़ाई सुथराई जा असरात, माण्हू जो उथणु वेहणु, सुम्हणु, खाइणु पीअणु, इहे सभु ॻाल्हियूं इंसानी जिस्म ते असरअंदाज़ थियनि थियूं। ऐं उन ई हवाले सां मेजॉरिटी या ज़्यादातर जेके बीमारियूं थियनि थियूं उन्हनि जो उन्हनि सां डायरेक्ट या इनडायरेक्ट ताल्लुक़ु रहे थो। त उन हवाले सां अगरि असां यानी कि हाणे जेकॾहिं सर्दी जो खणी ज़िक्र करियो, हा, मौसम जे हवाले सां जीअं हाणे सर्दी शुरू थी आहे त सर्दी में अगरि असां ॾिसूं त आम तौर सां जेके बीमारियूं असांखे ॾिसण लाइ मिलनि थियूं ऐं जिन जी बीमारियूं जेके वधीक थी थियूं वञनि उन्हनि में मौसमी असरात जे करे एस्थमा थियो, जेका हिकिड़ी क़िस्म जी एलर्जी आहे। त जेके माण्हू जिन खे साह जी बीमारी हूंदी आहे, साह जी तकलीफ़ रहंदी आहे, उहो हिन मौसम में थियण जा चांस वधीक आहिनि। अगरि इन जे ई हवाले सां असां ॾिसूं त उनखे कीअं रोके सघिजे थो, उन ते अचूं था। हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिलु कयूं था। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। केरु था ॻाल्हायो, किथां? सऊदी अरब खां मोहम्मद इकबाल मक्सी वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब पुछंदासीं त पाणी इंसान लाइ केतिरो बीमारी खां बचाए थो, जो नंढे हिसाब सां वॾे हिसाब सां अगरि कुझु हले थो थोरी देरि लाइ त हुन लाइ केतिरो रीज़न हुजे, केतिरो नुक़सानु आहे, थो वरी दिमाग़ बिल्कुलु सही मोहम्मद इकबाल मक्सी जो तव्हांजो आवाज़ सही न आयो, बहरहाल असां ॿुधायूं था त बीमारियुनि खां बचण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। मां तव्हांजो सवाल सम्झी न सघियो आहियां, पर कोशिशि कयां थो डॉक्टर साहब तव्हांखे जवाबु ॾिए। वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब जिदे खां फ़ोन हुई, मंगसी साहब जी नालो बि कुझु आवाज़ बि सही न पियो आयो, पर हुनजो तरीक़ो आहे त बीमारियुनि खां बचण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। पहिरीं त तव्हां ॿुधायो त सर्दी जो मौसम शुरू थियण कहिड़ियूं 4-5 बीमारियूं थींदियूं, पोइ जवाबु ॾियो। सर्दी जे मौसम में जीअं मां ज़िक्र पे कयो त अगरि कंहिंखे साह जी तकलीफ़ आहे त उहा वधी सघे थी, जंहिंखे असां नमूनिया चऊं था, उहा बि जेको आहे उन फिफड़नि जी बीमारी आहे, इन्फेक्शन आहे, उहो वधीक थी सघे थो। उनजे अलावा जेको फ्लू असां या आम तौर सां इन्फ्लुएंजा, फ्लू ज़ुकाम नॉर्मल फिनोमेना आहे, उहो थिए थो। ऐं उन में बि वरी उहा ई ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ उन जा टाइप्स आहिनि, सेल्फ लिमिटिंग आहिनि, ऐं वरी उहे ई सब्सिक्वेंटली उहा अगरि बीमारी वधे थी
त पोइ निमोनिया ऐं ॿिया इन जा कॉम्प्लिकेशन्स पॉसिबल आहिनि. न सर्दीअ में इहे शयूं छो थींदियूं? गलो बि ख़राबु आहे, राइनाइटिस बि आहे, नक मां पाणी बि अचे थो, खंघि बि थिए थी, छाती जी बीमारी, एलर्जी बि आहिनि. सर्दीअ में इहे बीमारी छो वधंदियूं? जेको ख़ासि सबबु आहे असां किथे ग़लती था कयूं? न, ॿई ॻाल्हियूं आहिनि. ख़ासि सबबु इहो आहे हिकिड़ो त जीअं ई टेम्परेचर घटि थो थिए, सर्दी वधे थी त जेके इहे जरसूमा आहिनि इन्हनि जी वाध वधी थी वञे. उन वधियल वाध जे करे चांसिस वधी था वञनि त एक्सपोजर वधीक थींदो. हिकिड़ी ॻाल्हि. ॿी ॻाल्हि इहा त असां बेपरवाही करणु शुरू था कयूं. त मौसम थधो आहे, उन जे बावजूदि असां एहतियात नथा कयूं. थधो पाणी पीअणु, मथो ढकियल न हुजणु, ॿाहिरि वञणु, देर ताईं रहणु, सीअ खां बचाव जा तरीक़ा न इख्तियार, इहे सभु उनखे वधाइनि था बीमारी. हिकिड़ो कॉलर आहे. हेलो, अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. साईं केरु था ॻाल्हायो, किथां? मां आदिनाथ थो ॻाल्हायां. वॾी महिरबानी जी. छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब खां इहो पुछणु पिया चाहियूं त जीअं हाणे थधि पए थी, शुगर जे मरीज़ खे गिलास बि थिए थी, साड़ बि थिए थो, त हुनजे लाइ मौसम जे हिसाब सां तकलीफ़ जाननि में अंगनि में सूर घणो ई रहे थो. हिनजे हिसाब छा थियणु खपे? न दमे में या खंघि जे करे या छा जे करे? न, शुगर जे करे. छा जे करे? शुगर जे करे. शुगर जे करे कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि ऐं थधि में जेके बीमारियूं उन्हनि कीअं बचे? इहो ई सुवालु आहे तव्हांजो? वाह, वॾी महिरबानी. सही, वॾी ज़बरदस्त सुवालु आहे इहो त जॾहिं बि शुगर जो जेको मर्ज़ आहे उहो माण्हू खे कमज़ोर करे छॾींदो आहे, उन में क़ुवत मुदाफ़ियत घटी वेंदी आहे. त बाक़ी शुगर जा मरीज़ हिन सीअ में कहिड़ा बचाव जा तरीक़ा अख़्तियार कनि? बिल्कुलु अहम ॻाल्हि आहे इहा ॾाढी. ऐं असां वटि जीअं ॾिठो वञे त इहा उहे मरीज़ जिन खे शुगर आहे उन्हनि जो तादाद काफ़ी ज़्यादा आहे. ऐं मौसम जो असरात जीअं चयो त छा त इम्यूनिटी या उन जी क़ुवत मुदाफ़ियत में कमी हूंदी आहे, उन जे करे उन्हनि खे वधीक ख़्यालु रखिणो पवंदो. ऐं उन वधीक ख़्यालु रखण लाइ हिकिड़ी जेका बॉटम लाइन आहे या जेका अहम तरीन ॻाल्हि आहे उहा आहे त जेको शुगर जी लेवल आहे उहा नॉर्मल रहे. पहिरीं हिकिड़ी मेन ॻाल्हि इहा आहे. उनखे नॉर्मल रखण जे लाइ माण्हू जेके बि उपाय आहिनि, जेके इंडिविजुअली कया पिया वञनि, उहे माण्हू कंदो रहे. हिकिड़ी ॻाल्हि. ॿी ॻाल्हि इहा त जेके इहे असां हिफ़ाज़ती इक़दामात जी ॻाल्हि कयूं था त सीअ खां बचण जा जेके तरीक़ेकार आहिनि उहे सभु इख़्तियार कजनि. यानी कि थधो पाणी न पीअणु, बेवक़्ती ॿाहिरि न निकिरणु, थधि खां बचण जे लाइ गरम कपिड़ा इस्तेमालु करणु, बुत जेको आहे सो ढकियल हुजे, ऐं सीउ जेको आहे उन खां माण्हू बचे 100% जिते मुमकिन हुजे. त उन में जेके डायबिटीज़ जा या शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि जे लाइ इहा इंतिहाई अहम थो थी वञे त आम माण्हूअ खे जेका तकलीफ़ तमामु घणे एक्सपोजर खां पोइ थींदी, त शुगर जे मरीज़ खे उहो तमामु थोरे ऐं घटि वक़्त जे एक्सपोजर सां ऐं उन जे असरात सां थी सघे थी. त तंहिंजे करे इहे तमामु अहम ॻाल्हियूं आहिनि त जेके असां हिफ़ाज़ती इक़दामात ॿुधायूं पिया उन्हनि ते 100% अमल करण जी कोशिशि कनि. अच्छा, थोरो इन पासे था अचो त जेकॾहिं असां शुगर जे मरीज़नि जो अञा ज़िक्र था करियूं त उन में जरासीम मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि, वायरस आहिनि, बैक्टीरिया आहिनि, उहे केतिरो तेज़ी सां हमिलो कंदा आहिनि? छा उहे वधीक मुतासिर थींदा आहिनि शुगर जा माण्हू? बिल्कुल. इहो ॾिसो न, तव्हांजो जिस्म जो हिकु हिकु उज़ो जेको आहे उन ते इन जा असरात थींदा आहिनि शुगर जा. ठीकु आहे. उन में तव्हांजूं किडनीज़ बची थियूं वञनि, तव्हांजो लंग्स बची था वञनि, तव्हांजूं अखियूं अची थियूं वञनि, तव्हांजा पेर अची था वञनि, इवन जेको धक लॻे थो उहो बि अची थो वञे. त यानी कि जेको ज़ख़्म थिए थो उहो ठीकु थियण में हूअं ई आम हालत में जेके शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि में वधीक वक़्तु लॻे थो. हिन मौसम में उहो इफेक्ट अञा वधी थो वञे, मल्टीप्लाए थो थी वञे. छा त थधो मौसम आहे ऐं जेके जरसूमा आहिनि उन्हनि जी इस्तिताअत वधी थी वञे, ताक़त वधी थी वञे, उन्हनि जी तादाद वधी थी वञे ऐं उन्हनि जे थियण जा चांसिस वधी था वञनि. त हाणे मतिलबु इहे ॿिटी हू आहे इफेक्ट आहे. हिकिड़ो त मुदाफ़त घटि आहे, सियारे में उहा अञा घटिजी थी वञे, जरासीम जेके हूअं ई वधीक हूंदा आहिनि उहे अञा वधी था वञनि. त माना हे डबल इफेक्ट इन जो थिए थो. त आम माण्हू जे मुक़ाबले में ईअं सम्झो त 4 गुना वधीक चांस आहे त जेको शुगर जो मरीज़ आहे उनखे उहो मसइलो. तव्हां साईं खे छा एडवाइस कंदो? डेफिनेटली उहो हिकिड़ी त पहिरीं अहम ॻाल्हि त पंहिंजी शुगर खे 100% मतिलबु 99% बि न 100% उनखे कंट्रोल ऐं नॉर्मल रखो. ऐं उन खां पोइ पंहिंजो पाण खे सीअ खां बचाइण जा जेके तरीक़ेकार थी सघनि था उहे सभु इख़्तियार कयो. कपिड़ा पाइणु, वक़्त सां निकिरणु ऐं ख़्यालु करणु. वरी खाधे जो ख़्यालु करणु. खाधे में इन क़िस्म जी ग़ज़ा जेका तव्हांखे गर्मी पहुचाए उनजो थोरो सो मिक़दार जेको आहे उन हिसाब सां माण्हू वधाए छॾे. ऐं आराम जेको आहे उहो तमामु ज़रूरी आहे. पूरो निंड माण्हू जी जेका नॉर्मल हुजे,
उहो असां हिकिड़ो चवंदा आहियूं त रूल ऑफ 8 आहे 8 कलाक सुम्हो 8 कलाक कमु कयो ऐं 8 कलाक जेको आहे रिक्रिएशन कयो आराम कयो उहे सऊदी अरब वारे दोस्त जो सवाल हो त कीअं बचाव कजे बचाव जा 2-4 तरीक़ा ॿुधायो कंहिं बीमारी ख़बर बीमारियुनि खां बचाव जा तरीक़ा बीमारी खां बचाव जा मूं जीअं चयो त हिकिड़ो त सिहतमंद ज़िंदगी जी जेका असां ॻाल्हि कयूं था उन में इहे शयूं जेके 3 मूं रूल ऑफ 8 ॿुधायो इन्हनि टिनी में उहा डिस्क्राइब थी थी वञे अगरि तव्हां नॉर्मल 8 कलाक पंहिंजो कमु कयो था ठीकु आहे ऐं उन खां वारी ॻाल्हि त ओवर स्ट्रेस्ड कोन आहियो कमु घणो यानी ग़ैर ज़रूरी वधीक कमु न कयो उन खां पोइ वक़्तु कढी पंहिंजे ज़हन खे रिलैक्स करण जे लाइ ॿारनि सां घुमणु कमकार मतिलबु रिलैक्स करणु वॉक करणु हिकिड़ो एवरेज रिक्वायरमेंट हिकिड़े आम माण्हू जी सिहतमंद माण्हू जी इहा आहे त हफ़्ते में घटि 5 ॾींहं 20 मिंटनि जो ब्रिस्क वॉक उहो ज़रूरी आहे पंहिंजी सिहत खे नॉर्मल स्टैंडर्ड रखण जे लाइ तमामु ज़रूरी आहे अच्छा ॿिया खाधनि पीतनि में कहिड़ा एहतियात कनि सफ़ाई जो कहिड़ो ख़्यालु कनि जी खाधे पीते में हिकिड़ो अहम ॻाल्हि जेका असां हिते साउथ ईस्ट एशिया में असां वटि तमामु घणो आहे उहो इहो त असां गिह जो इस्तेमालु तमामु घणो था कयूं ऐं ज़ाइके जे लाइ असांजो ख़्यालु वधीक हूंदो आहे मसालनि जो तमामु घणो इस्तेमालु थियणु मिर्चनि जो तमामु घणो इस्तेमालु थियणु हिन तरह जूं जेके असांजो तरीक़ेकार आहे उनजो ख़्यालु रखणु गिह तमामु घणो खाधनि जो बि एहतियात करणु ज़रूरी आहे त सिहतमंद रहण लाइ वरी सफ़ाई ते बि अचूं था हिकिड़ो कॉलर बि आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु था ॻाल्हायो किथां जेका बात कसे असां ॻाल्हायूं था नालो ॿुधायो नालो बख्तियार साईं बख्तियार छा पुछंदो जी साईं मुंहिंजे उस लॻे थी जान में एलर्जी अचे थी डॉक्टर साहब छा जे करे एलर्जी छा मतिलबु ख़ारिज थी थिए छा आहे हा ख़ारिज थिए थी साईं त अंदरि सूटर मूटर कयूं था जान में सनी कीड़ियूं वांगुरु वठिजे थी अच्छा इहो सर्दी में वधीक थिए थो गर्मियुनि में सर्दी में साईं अच्छा हुन लाइ को डॉक्टर वटि विया आहियो को इलाज करायो अथव हा डॉक्टर विया चमड़ी वारे ॾे ते जेकाबाद में आहे उन्ही मलमा ॾिना हे ॾिना पर सही नथो छॾे न थोरी उस लॻे थी न अंदरि का सूटर मूटर जान में कीड़ियूं वधी था वञनि जोराबा करे सघूं था न छा ठीकु आहे तव्हांजो जवाबु ॾींदो वॾी महिरबानी एलर्जी खां बचाव जा हा हिन में इहे ॿई ॻाल्हियूं थी सघनि थियूं हिकिड़ो त हूअं ई जेॾीमहिल सर्दी जो मौसम अचे थो त जिस्म ख़ुश्क थो थी वञे त हिकिड़ो जेको सिंपलेस्ट पॉसिबल तरीक़ो आहे उहो इहो आहे त जेॾीमहिल पाणी जी बाल्टी आहे जेका उनखे वेझण जे लाइ जेॾीमहिल असां इस्तेमालु कयूं त उन में थोरो सो सरह जो तेल विझी छॾियो त उहा तव्हांजे जिस्म खे हिकिड़ी तरह जी जंहिंखे चइजे त ऑटो ख़ुदि ब ख़ुदि वारो हिकिड़ो मामिलो थींदो त उहा थोरी सी ख़ुश्की घटिजी वेंदी अदा जीअं ॻाल्हि कई एलर्जी खां कीअं बचे हाणे इन पासे एलर्जी जी जेका ॻाल्हि कई त हाणे उहो इहो अहम ॻाल्हि इहा आहे त इन ॻाल्हि खे आइडेंटिफाई कयो वञे त एलर्जी कहिड़ी शइ खां पहिरीं त उन शइ खां एहतियात कजे माना कंहिं सुठे डॉक्टर वटि इन जो पहिरीं इन्वेस्टिगेशन कराए एग्ज़ैक्टली इहो आइडेंटिफाई करणो पवंदो त पोइ इहे थिए इन जी वजह छा आहे पोइ जेॾीमहिल हिकिड़े दफ़ा वजह ख़बर पइजी वेंदी त उन खां बचाव जा तरीक़ा ऐं पोइ इलाज त पोइ उन करे वरी इलाज जो फ़ाइदो थींदो अगरि बग़ैर इहो मालूम कए माण्हू इलाज कंदो रहंदो त उहो हिकिड़े दफ़ा ठीकु थी वेंदो ॿियो बि कॉलर आहे असां हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम महिरबानी केरु था ॻाल्हायो अदा सर हसन यूनिस चांडियो कंबर अली खान वॾी महिरबानी चांडियो साहब छा पुछंदो सर जॾहिं आउं निंड में उथां पियो त मूंखे पेरनि जी खुड़ियुनि में सूर पियो पए अच्छा सुबुह जो जेॾी महिल सुम्ही उथो न जेॾी महिल निंड खां उथां अच्छा कमु छा कंदा आहियो मां सर जॉब कंदो आहियां प्राइवेट अच्छा प्राइवेट जॉब आहे उमिरि घणी आहे तव्हांजी जी उमिरि 23 साल 23 साल को कमकार जेको उहो त तव्हां कयो था पर ॿी का बीमारी आहे तव्हांखे न ॿी बीमारी कोन्हे कुझु बि न आहे बिल्कुलु सिहतमंद आहे मानी सही था खाओ जी जी अच्छा जॾहिं थोरी देरि हूंदा या पोइ उहो खुड़ियुनि में सूर जेको रहे थो जी जी जॾहिं निंड खां उथी जा माण्हू वेही करे उथे थो इन जे करे माना खुड़ियुनि में सूर पइजी पोइ वरी छॾे कीअं थो वञे बसि पोइ थोरो हलण सां माना कंहिं डॉक्टर ॾे वियो कंहिं डॉक्टर ॾे कोन वियो ठीकु आहे तव्हांजी जवाबु वॾी महिरबानी साईं छा थी सघे थो मतिलबु जॾहिं निंड मां उथे त खुड़ियुनि में सूर थिए थोरी देरि खां पोइ पाणी छॾे थो वञे नौजवान आहे छा थी सघे थो का विटामिन जी घटिताई आहे को हा बिल्कुलु बिल्कुलु 2-3 शयूं थी सघनि थियूं हिकिड़ी जेका सभिनि खां पहिरीं तव्हां आइडेंटिफाई कई आहे तमामु बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे त आमतौर सां असांजो जेको खाधो खुराक आहे उहा अनबैलेंस्ड आहे असां ज़ाइके जे चकर में सभु सुठो खाधो नथा खाऊं त उन में उमूमनि जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि में वाइटामिन जी कमी आहे
मुख़्तलिफ़ विटामिन जी, ख़ासि तौर विटामिन डी जो या बी जो। हाँ बिल्कुलु, विटामिन डी जी तव्हां ॻाल्हि कई आहे, तमामु अहम ॻाल्हि आहे जेका आउं हिते मौक़े जो फ़ाइदो वठी ज़रूरु करणु चाहींदुसि त असांजे मुल्क में काढ़ो तमामु घणो आहे, गर्मी वधीक आहे। गर्मी आहे त असांजे जिस्म में जेका कन्वर्जन आहे विटामिन डी जी सा तमामु आसानी सां थी सघे थी, पर उन जे बावजूदि जो असां मरीज़नि खे अॼुकल्ह ॾिसूं था पिया उन में विटामिन डी जी ॾाढी डिफिशियंसी नज़र पई अचे, ऐं उन करे जेका कैल्शियम जी जेका एब्जॉर्प्शन आहे या उन जो जेको जिस्म में दाख़िल थियणु आहे उहो बि घटिजी थो वञे। त पोइ इन तरह जा जेके मसाइल, जीअं अदे चयो त उन जी उमिरि यंग माण्हू आहे, इन उमिरि में इन क़िस्म जा मसाइल आमतौर सां घटि थियणु घुरिजनि। त अदे खे सलाह इहा ॾिबी त कोशिशि कनि कंहिं सुठे डॉक्टर सां राब्तो करे, कुझु उन जा टेस्ट थी सघनि था जंहिंमें इहो ॾिसणो पवंदो त जेको को यानी कि इन क़िस्म जो विटामिन जी घटिताई, कैल्शियम जी घटिताई, को अहिड़ो क़िस्म जो कैल्शियम जी घटिताई आहे, या बाज़ औक़ात जेको आहे कंहिं ॿी तकलीफ़ जे करे बि, जीअं जंहिंखे असां रूमेटाइड आर्थराइटिस ऐं जेको आहे उन वारी ॻाल्हि त इन क़िस्म जा मसाइल जेके उहे बि थी सघंदा। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा आसिफ अली चाटियो शिकारपुर मां ॻाल्हायां। वॾी महिरबानी। आसिफ अली, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? जी सर, डॉक्टर साहब साम्हूं डॉक्टर साहब की अर्ज़ा त मुंहिंजी उमिरि एज 19 साल आहे ऐं मूंखे पेशाब ॾाढा अचनि था। जी, पेशाब जी थोड़ी तकलीफ़ आहे। पेशाब अच्छा, ॿी का तकलीफ़ आहे तव्हां? का बीमारी आहे गुर्दनि जी, का अहिड़ी क़िस्म जी का तकलीफ़ आहे? सर गुर्दनि जी बीमारी न आहे, ॿी तकलीफ़ हिकिड़ी आहे त नंढे हूंदे सेल मुंहिंजा जेके न उहे पैदा नथा थियनि, उन्हनि जे लाइ प्लाज़्मा हूंदी आहे, उहा प्लाज़्मा चढ़ाईंदो आहे, उनखां पोइ ब्लड न ईंदी आहे, धकु लॻंदो आहे त ब्लड ईंदी आहे, पोइ प्लाज़्मा चढ़ाईंदो आहे। ठीकु आहे। उमिरि घणी ॿुधाई तव्हां? उमिरि 22 साल आहे। कमु छा कंदा आहियो? सरकारी। जी, कमकार कंदा आहियो को? कमकार ऑफिस जो कंदा, पोइ लेटर वग़ैरह ट्रांसफर। ठीकु आहे। तव्हां सम्झो त तव्हांखे पेशाब वधीक था अचनि? पेशाब ॾाढा था अचनि, 5 मिंटनि में हिकिड़ो पेशाब, 5 मिंटनि में हिकिड़ो। कॾहिं शुगर टेस्ट कराई अथव? शुगर कीअं तव्हांजी? शुगर न आहे, शुगर न आहे सर, नॉर्मल आहे। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी तव्हांजी साईं। आहे त हिकिड़ो त ब्लड लॻाराईंदो आहे, उहा बि हिकिड़ी मारूसी बीमारी आहे, तव्हां सम्झो था। त हाणे इनखे जो हर 5 मिंट में पेशाब थो अचे, शुगर बि न आहे, छा थी सघे थो? न, हाणे हुन में अहम तरीन ॻाल्हि इहा ॾिसणी पवंदी। अगरि शुगर न आहे त पोइ मोस्ट प्रोबेबली जेके 2 शयूं थी सघनि थियूं। हिकिड़ो त इहो ई गुर्दनि खे ॾिसणो पवंदो, त उन्हनि जो कमु अगरि तेज़ आहे त छो तेज़ आहे। ठीकु आहे। उन में बाज़ औक़ात जेके असांजा जेके हार्मोन्स आहिनि उन्हनि जो बि रोल आहे, उन्हनि जो तमामु इम्पोर्टेंट रोल आहे। माना तव्हां भाऊ खे हिदायत कयो था कंहिं सुठे डॉक्टर वञी जेको टेस्ट कराए पोइ ख़बर पए त उन में जेको इन्हनि हार्मोन्स जी लेवल खे मेंटेन करे चेक करे, ऐं पोइ उन में अगरि कंहिं में का कमी या घणाई आहे त उन हिसाब सां दवाऊं ॾे, प्लस किडनीज़ खे उनखे चेक ज़रूरु चेक। डॉक्टर साहब, तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं वक़्तु थियो नंढे वक़्त जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर असां पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। हिकिड़ो कॉलर बि असां सां गॾु, उनखे बि शामिलु कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केरु? सर अदनान थो ॻाल्हायां हैदराबाद मां। वॾी महिरबानी अदनान। डॉक्टर साहब असां सां गॾु, छा पुछंदो? डॉक्टर साहब, सर इहो मसइलो आहे त जॾहिं सियारो ईंदो आहे त जॾहिं थधि घणी थी वेंदी आहे त मूंखे पेशाब तमामु घणो अची वेंदो आहे, राति जो 8 दफ़ेरा उथणो पवंदो आहे। गर्मियुनि में बिल्कुलु न ईंदो आहे, सियारे में इहा मूंखे तकलीफ़ थी वेंदी आहे, ऐं पाणी बि तमामु घणो मां पीअंदो आहियां, तकरीबन सियारो हुजे या उन्हारो हुजे। हाणे हिन जो प्रापर को हल हुजे सर? यूरिन DR वग़ैरह कराई आहे, शुगर टेस्ट हर शइ ओके आहे सर। हाणे सर खां ॿुधाइजो सर। गुर्दा बि सही आहिनि तव्हांजा? हा सर, गुर्दनि जी टेस्ट वग़ैरह न कराई आहे, हुनजे लाइ छा आहे डॉक्टर साहब सां एडवाइस वठणु? ठीकु आहे। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि 32 साल। अच्छा, कमु छा कंदा आहियो? सर फील्ड कमु आहे, हलण घुमण जो, मार्केटिंग जो। अच्छा, ठीकु आहे। मतिलबु राति जो जेको आहे उन गर्मियुनि में तव्हांखे घटि पेशाब थींदो आहे? गर्मियुनि में त बिल्कुलु ई नॉर्मल हूंदो आहे, बाक़ी सियारो जॾहिं खां थींदो आहे त पोइ इहा प्रॉब्लम थींदी आहे। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदा। अदनान, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब, छा थी सघे थो त सर्दियुनि में पेशाब वधी थो वञे, गर्मियुनि में चए थो घटि थींदो? हा, अॼु हिकिड़ी ॻाल्हि कई त मां पाणी तमामु घणो पीअंदो आहियां। अगरि पाणी पीअणु तमामु सुठी ॻाल्हि आहे अगरि पीए थो, पर अगरि मौसम में जीअं हू सम्झे थो त सियारे में इहा तकलीफ़ वधीक थी थिए, राति जो उथणो थो पए, जेको राति जो उथण वारी ॻाल्हि आहे इहा अहम आहे। इन करे जो निंड ख़राब थी थिए, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त माना उहो एॾो घणो थो थिए
ज़ाहिर आहे राति जो पाणी त माण्हू न पीअंदो आहे, हिकिड़े दफ़ा पी सुम्ही पवंदो आहे, ऐं उहो बार बार अगरि थिए पियो त टेस्ट कराइणा पवंदा, चेक करिणो पवंदो त हुनजे पोयां का ख़ुशूसी वजह त कोन्हे। चए तो ॿियूं टेस्टूं कराइनि पर गुर्दा चेक न कराइनि। न उहो ई एग्ज़ैक्टली गुर्दनि खे बि चेक कराइणो आहे, शुगर खे बि ॾिसणो पवंदो। मतिलबु उहा बाज़ औक़ात ईअं बि हूंदो आहे त तव्हां एडवाइस कयो था कि सुठे डॉक्टर खे ॾेखारियो। मौसम जे असर जे करे सीज़नल वेरिएशन कुझु बीमारियूं सियारे में वधी वेंदियूं। डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो किथां? आकम अली पियो ॻाल्हायां, टोने जान मोहम्मद। वॾी महिरबानी। आकम अली, छा पुछंदो डॉक्टर साहब? मूंखे टंगनि में सूर थींदो आहे ऐं मथे में सूर थींदो त पेट भरियल हूंदो आहे। अच्छा, इहो कॾहिं खां आहे? केतिरो अरसो थी वियो आहे? जी तक़रीबन 2 ॾींहं थी विया आहिनि। के डॉक्टर साहब राजकुमार मीरपुर खां सर ॾेखारियमि, पर अञा वेंदो या दुकान हलाईंदो टंगू भरियो पियो, पेट भरियल आहे। इन मुंहिंजो को हल आहे को डॉक्टर साहब? न मतिलबु छा बुख नथी लॻे तव्हांखे? शायदि कॉल ड्रॉप थी वई, ॾाढी ज़बरदस्त। साईं छा थी सघे थो? हाणे हुन कुझु अञा तफ़सील असांखे पुछणा हुआ जेके पुछी न सघियासीं। पेट भरियल थो रहे, टंगनि में सूर, छा हाज़मो ख़राबु आहे, खाधो सही नथो खाए, या का बीमारी आहे, जिगर जी बीमारी आहे, छा आहे? हा, जेके साइंस एंड सिम्पटम्स दे ॿुधाया उन मां जेका असां अंदाज़ो लॻाए सघूं था त उन में अहम तरीन जेका ॻाल्हि आहे उहा इहा थी सघे थी, छा त वेहण जो कमु थो करे घणो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त खाधो ज़ाहिर आहे साफ़ सुथरो न हूंदो, ऐं असां वटि आम तौर सां असां तमामु शौक़ीन आहियूं खाइण पीअण जा, ऐं हुन में मिर्च मसाला असां घणा था खाऊं। त हाणे हिन में 2 शयूं ॾिसण जूं आहिनि। हिकिड़ो इहो त मैदे जी अगरि को मसइलो आहे त मैदे वारे खे जनरल फिज़िशियन खे ॾेखारे वठे त उहो आम तौर सां ॿई मामलात खे ॾिसी वठंदो। प्लस मतिलबु जेका प्रिवेंटिव वारे पार्ट ते अगरि असां वञूं त खाधे जो ख़्यालु करे, ऐं प्लस वॉक जेको आहे कुझु वक़्तु रखणु, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु। अच्छा, ॼंगनि में सूर छो पियो पए? हा, ॼंगनि में सूर पवण जो इहो ई हूंदो आहे त तव्हांजो जेको खाधो आहे उन में जेॾी महिल एब्ज़ॉर्प्शन उन जी ठीकु न थींदी आहे त मुख़्तलिफ़ जुज़ा जेके जिस्म में जिन जी ज़रूरत आहे उहे जीअं ई घटि थियणु लॻंदा आहिनि त तव्हांखे बुत में सूर, मथे में सूर ऐं इन क़िस्म जा मसाइल जो। त मतिलबु कंहिं सुठे फिज़िशियन खे ॾेखारे पंहिंजे मैदे जो इलाजु। एग्ज़ैक्टली, मेनली मुंहिंजो ख़्यालु इहो आहे। बिल्कुलु। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु साईं? लियाकत बलोच मीरपुर माथरे का सर। वॾी महिरबानी। लियाकत, डॉक्टर साहब खां छा पुछंदो? सर डॉक्टर साहब से ये पूछना है कि असांखे एलर्जी थिए थी इंसान खुशबू का। अच्छा। उनमें ज़ुकाम भी थी तो उनमें जो है ना काकड़ो को संगड़ी चऊं था, इहा भी किरी से तमाम ॾाढी तकलीफ़ थींदी आहे खुशबू का। इन जे लाइ के बता के हर क़िस्म जी खुशबू का? हर क़िस्म कहिड़ी भी खुशबू हुजे, मां तेज़ खुशबू या धीमी खुशबू भी हुजे तभी जो है ना एलर्जी थिए थी इंसान जो है ना ज़ुकाम थी तो वञे। अच्छा, तव्हां कमकार छा कंदा आहियो? मां सर सारिकी आहियां, ये ज़मीन जो पंहिंजो कमकार कंदा आहियां। अच्छा, उमिरि घणी आहे तव्हांजी? मुंहिंजी 34। ठीकु आहे। कॾहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? न सर न। अच्छा, ठीकु आहे, तव्हां जवाबु ॾिजो। वॾी महिरबानी साईं। वॾो सुठो एहतियात वारी ॻाल्हि कयां त हाणे ख़ुशबू खां हुनखे एलर्जी थी। हा, त हाणे हुनजो छा बाक़ी ख़ुशबू खां एलर्जी थी? हा, थी सघे थी, मुमकिन आहे बिल्कुलु। डस्ट खां एलर्जी थींदी आहे, मतिलबु तक़रीबन को 40 खनि नंढियूं शयूं आहिनि जिन खां एलर्जी थी सघे। खुशबू बि हुन में खुशबू हुन में हिकिड़ी थी सघे थी, कीअं आहे अधे खे आहे पॉसिबल आहे। उनजी वजह इहा आहे त उन में 2 ॻाल्हियूं थी सघनि थियूं। हिकिड़ो त अदो चए थो त हर क़िस्म जी खुशबू सां थिए थो, त तंहिंजे करे हिन जो मतिलबु इहो आहे त जेको फ्रेग्रेंस आहे या खुशबू पाण आहे उन सां एलर्जी कोन्हे, पर खुशबू जो जेको कंटेंट हूंदो आहे, जेको शामिल शयूं आहिनि उन सां अथसि, त उहे शामिल शयूं सभिनीनि खुशबुनि में हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। त पॉसिबिलिटी इहा आहे त जेको स्पिरिट या इन क़िस्म जी जेका शइ उनखे महलूल जेको उहो उनखे वधीक थो उनखे त छा करे हाणे? हा, उन जा डॉक्टर कंहिंखे ॾेखारियो कोन अथसि? हा, उन में 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त इहो ई आइडेंटिफाई त साईं पाण करे वरितो आहे, खुशबू खां परे रहे त जेतिरो मुमकिन हुजे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि उनजो सेकेंड पार्ट इहो हूंदो आहे त डॉक्टर खे ॾेखारे, ऐं उन में पोइ पॉसिबिलिटी अगरि उनजी लेवल इलाही हूंदी आहे त उन लाइ हिकिड़ो तरीक़ो इलाजु आहे जंहिंमें हू वैक्सीन ठाराए उहा लॻाराए छॾे, त पोइ तमामु घणी पॉसिबिलिटी हूंदी आहे त इन एलर्जी खां बची वेंदो, कंट्रोल थी वेंदो। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा जी, मां इसरार अहमद थो ॻाल्हायां हैदराबाद मां। वॾी महिरबानी। इसरार छा पुछंदो? इसरार जी, डॉक्टर साहब खां पुछणो आहे त मूंखे नीज़ में ॾाढो सूर थो पए। जी जी, मुंहिंजी एज बि माना एतिरी न आहे, 21 इयर्स जो आहियां। जी, कॾहिं टेस्ट करायो अथव? कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव त नी में या गोॾनि में सूर? ॾेखारियो आहे, स्प्रे बि ॾाढा यूज़ कया आहिनि। जी, मेडिसिन्स बि ॾाढी यूज़ कई आहे, पर को माना फ़ाइदो नथो थिए। उथण वेहण में तकलीफ़ आहे?
जी गोॾनि में ॾाढी तकलीफ़ आहे, गोॾनि खां मथे जेको सथर हूंदा आहिनि न जी जी इन्हनि में तकलीफ़ आहे ॾाढी। न जॾहिं उथो वियो था त उन में त का तकलीफ़ कोन्हे उथण वेहण में? न न उन उथण वेहण में तकलीफ़ न आहे, माना निंड मां उथां थो न अक्सर जी उन में ॾाढो सूर थो पए। अच्छा का टेस्ट कराई अथव का हिननि जी कंहिं डॉक्टर तव्हांखे का टेस्ट? जी टेस्ट बि बिल्कुलु क्लियर था अचनि, डॉक्टर्स खे ॾेखारियो आहे। अच्छा पोइ जॾहिं दवा वठो था त पोइ छॾे थो वञे सूर या पोइ बि रहे थो? हा पोइ कुझु टाइम लाइ छॾे थो वञे, पोइ वरी माना सूर थियण थो लॻे। ठीकु आहे तव्हांजो जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी तव्हांजी डॉक्टर साहब। इहा वरी उहा अहम ॻाल्हि जेका असां थोरी देरि पहिरीं बि कयूं था पिया त खाधो खुराक में जेके असांजा अहिड़ा जुज़ा आहिनि उन्हनि जी कमी, वाइटामिन्स जी जीअं असां ॻाल्हि कई, एंजाइम्स कुझु अहिड़ा हुजनि था, कुझु अहिड़ा ॿिया फैक्टर्स हुजनि था। ऐं जीअं असां ॻाल्हि कई त हेल्दी लाइफ स्टाइल जी, त वॉक तव्हांजो सफ़ा बंदि हुजे, पोइ भले खणी यंग उमिरि हुजे नंढी उमिरि हुजे, रुगो वेहणु खाइणु ऐं सुम्हण ते ज़ोर हुजे माण्हू जो, त इहे इन क़िस्म जा मसाइल तमामु अर्ली एज में बि निकिरी ज़ाहिर थी सघनि था। जीअं साईं पाण चयो त दवा वठण सां उहो ठीकु थो थी वञे, पर पोइ वरी अची थो वञे त इन जो मतिलबु जेको उनजो कॉज़ आहे या कॉज़िंग फैक्टर आहे उहो पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। दवा खाइण सां वक़्ती तौर ते आराम अची थो वञे, पर बीमारी या तकलीफ़ तव्हां छा था सम्झो को आर्थराइटिस वग़ैरह पॉसिबल त आहे, पर हाणे साईं चए थो त टेस्ट वग़ैरह थिया आहिनि उहे नॉर्मल आहिनि। हाणे असांखे ख़बर छा एडवाइस कंदो? हा त उन में ॿ शयूं आऊं चवंदुसि। हिकिड़ो त पंहिंजो इहो ई लाइफ स्टाइल थोरो सो बहितर कनि, वॉक करणु शुरू कनि त ऐं खाधे जो ख़्यालु रखनि थोरो सो। अगरि वज़न वधियलु आहे, आमतौर सां अगरि वज़न वधियलु हुजे त पोइ इहा पॉसिबिलिटी वधे। चलो ठीकु आहे, बिल्कुलु डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु छोकिरे नंढे वक़्तु जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु।